लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में आहियां अवां सां गॾु डॉक्टर अयूब शेख ऐं असां सां मौजूदु आहे महिमान साना जो सदर इंजीनियर मोहम्मद अली महर साहब हिकिड़ी ॻाल्हि हीअ मूंखे ॿुधायो त सेक्टोरल वाइज़ माना डेवलपमेंट में तव्हांजो थोरो आहे हिसाब, पर सेक्टोरल वाइज़ तव्हां साना खे माना 35 सालनि में आइनी बनावटी साख़्त या उन जे स्ट्रक्चर जे हिसाब सां अवां तरक़ी कई आहे या उते ई बीठा आहियो? असां तरक़ी कई आसीं, इन जे करे जो असांजो फोकस शुरूआती जीअं त तव्हांखे ॿुधायमि त पॉलिटिकल हुयो ऐं असां एडवोकेसी हुयो घणो करे। पॉलिटिकल त लफ़्ज़ लाइ सही आहे या न आहे, एडवोकेसी हुयो ऐं उन में असां सिंध जे अंदरि हिकिड़ा परमनेंट प्रोजेक्ट्स जेके आहिनि उन्हनि ते असां तवजो या इन पासे असांजो ध्यानु कोन वियो। असां इशूज़ ते वक़्तनि फ़वक़्तनि जीअं सिंध में इशू थींदा त असां आवाज़ उथारींदा हुआसीं, उथी खड़ा थींदा। अञा सवली ॻाल्हि थो पुछां, तव्हां इशूज़ ते जेको आवाज़ उथारींदा हुआ, आदमशुमारी ते, मिटे मकानी निज़ाम ते, हिन ते हुन ते, दहशतगर्दी ते, जनरल ज़िया जे ख़िलाफ़ु जेके ॻाल्हियूं तव्हां करे आया आहियो, त उहो नारेबाज़ी ही तव्हांजी या सॉलिड स्ट्रक्चर बि हो को? साईं स्ट्रक्चर असां वटि जॾहिं फॉर एग्ज़ाम्पल मां तव्हांखे ॿुधायां त सिंध लोकल गवर्नमेंट जो इशू थियो हुयो गुज़िरियल हुकूमत में, 2012 जी ॻाल्हि आहे। हा, गुज़िरियल हुकूमत खां बि अॻु में, तॾहिं असां वटि हिते असांजी जो फुटप्रिंट हुयो, इन जे करे असां वधीक मुयसर तौर ते इहो कमु करे सघियासीं। असां वॾी कैंपेन हलाईसीं, तव्हां ॾिठो त अख़बारनि में बि इश्तिहार हलिया, टीवी ते बि हलिया ऐं वॉलंटियर्स बि असांजा कमु कंदा रहिया, असांजा पैम्फलेट्स छपिया, असां आउटरीच कयोसीं वञी करे जेके डिसीजन मेकर्स हुया MNA MPS ताईं वञी पहुतासीं, उहो बिल वापसि थियो। जॾहिं हाणे आदमशुमारी थी, आदमशुमारी ते असां ॻोठनि में पैम्फलेट्स विरायासीं, माण्हुनि खे एजुकेट कयोसीं त कीअं पंहिंजो पाण खे ॻंढरायो। त उन हिसाब सां असांजो जेको कमु रहियो आहे इशूज़ जे हिसाब सां, त असां इशूज़ ते सॉलिड कमु कयो आहे। पर उहो जीअं मां तव्हांखे ॿुधायो त उन वक़्तु इशूज़ टू इशू हुया, असां को हिकिड़ो लॉन्ग टर्म असांजी थिंकिंग कान हुई जंहिंखे स्ट्रेटेजिक थिंकिंग चओ बि आहे। उहो को 8-10 साल अॻु में असां सोचियोसीं त हाणे असांखे इन टर्म्स ऑफ स्ट्रेटेजिक प्लानिंग कमु करिणो आहे, त पोइ वरी असांजा प्रोजेक्ट्स बि शुरू थिया। जीअं हाणे फेम आहे, परमानेंट प्रोजेक्ट अथव, फिरोज़ अहमद मेमोरियल एजुकेशन ट्रस्ट जेको स्कॉलरशिप ॾींदा आहियूं 80-85, अञा आगा साहब जेके कोऑर्डिनेटर आहिनि उन्हनि जो प्लान आहे त 150 ताईं खणी वञजनि। SSDP असांजो जेको प्रोजेक्ट आहे इहो लॉन्ग टर्म ऑन गोइंग प्रोजेक्ट अथव, इहो स्ट्रेटेजिक प्रोजेक्ट आहे असांजो। SVDP सिंध विलेज डेवलपमेंट प्रोग्राम, SSS सिंध स्कूल सिस्टम्स प्रोजेक्ट आहे। अहिड़े नमूने सां असां हिकिड़े नए प्रोजेक्ट ते हाणे कमु शुरू कंदासीं। त सिंध में जेके IT जा जेके डेवलपर्स आहिनि, नौजवान छोकिरा, उहे IT प्रोजेक्ट्स जेके डेवलप कनि था, उहे ॿाहिरि मार्केट कनि था, त उन्हनि खे ख़बर न आहे। उन ते असां हाणे सोचणु शुरू कयो आहे त कीअं इन्वेस्टमेंट वग़ैरह उन्हनि खे वठी ॾिजे त उहे पंहिंजा प्रोजेक्ट मार्केट कनि। त हाणे असां सॉलिड फुटिंग ते पिया था कमु कयूं। न, मुंहिंजो अञा ॿियो सुवालु आहे, इहो त ठीकु आहे, तव्हां जंहिं नमूने डेवलपमेंट जी व्यू कयो था त डेवलपमेंट कंदड़ माण्हू हिते या उते कहिड़े नमूने कमु कनि, उन्हनि जी नेटवर्किंग कीअं हुजे, उन्हनि जो लाभ कीअं उन्हनि खे मिले, इहो ठीकु आहे। मिसाल 35 साल अवल साना जेका ठही, उन जे मेंबरशिप जी सालियानी फ़ी तव्हां घणी रखी? शुरूआत में साना जी मेंबरशिप फ़ी कान, हा, को नॉमिनल हूंदी हुई। पोइ हाणे घणी आहे? अच्छा, हिन खां पोइ हिन वक़्तु आहे $25 जेका कुझु बि कान्हे साल में जेकॾहिं फैमिली आहे त। फैमिली सॼी? हा, खणी हुनखे सिंधी 8 ॿार हुजनि बि, 10 ॿार हुजनि, ठीकु आहे। जेकॾहिं हिकिड़ी आइडियल फैमिली वठूं 2 ज़रबिया 2,
हा त ॿ ॿार ॿ ज़ाल मुड़ुस हा 4 ॼणनि खां तव्हां वठो था $25 जेकॾहिं इंडिविजुअल आहे त उहो $15 ॾिए थो इंडिविजुअल $15 $1.25 महीने में थो ख़र्च करे साना ते जी ठीकु आहे ऐं अव्हां जा सभु जो सभु मेंबर तव्हांखे फी ॾियनि था घणो परसेंटेज था ॾियनि हा साना जो एक्टिव मेंबर जेको उहो ई रही सघे थो जेको फी ॾींदो न त एक्टिव मेंबर मिसाल हाणे मां साना में हुउसि जी त आख़िरी ॾींहुं त 1200 माण्हू हुआ पर उन्हनि में मेंबर त 600-800 हूंदा न हा मेंबर छा आहे त हाणे थोरो कन्वेंशन जो तव्हां सुवाल पुछो आहे त इन ते मां अचां त कन्वेंशन शुरू में सिर्फ़ु मेंबर्स लाइ हूंदो जॾहिं असां हुनखे नालो ई तॾहिं हूंदो साना जनरल बॉडी एनुअल जनरल बॉडी इजलास त उन में जनरल बॉडी में मेंबर्स ई अची सघनि था उन खां पोइ असां चयोसीं कन्वेंशन जॾहिं इहो कन्वेंशन जो नालो ॾिनोसीं त उन खां पोइ असां माण्हुनि खे चॉइस ॾिनीसीं त तव्हां कन्वेंशन में अचो तव्हां मेंबर हुजो त अचो जेकॾहिं मेंबर न आहियो त तव्हां $25 वधीक ॾेई अचो चॉइस तव्हांजी आहे त मेंबर थियो $25 ॾेई या $25 फी वधीक भरियो असां वटि असांजा जेके बायलॉज़ आहिनि उन्हनि में कुझु अहिड़ो सिस्टम आहे त मेंबरशिप जेका हूंदी आहे उहा 1 जुलाई to 30 जून हूंदी आहे हाणे असांजो कन्वेंशन हिन साल मिसाल थियो 28, 29, 30 माण्हुनि इहो चयो त जेकॾहिं असां 28 तारीख़ मेंबर था थियूं त 30 तारीख़ ते असांजी मेंबरशिप ख़तमु थी वेंदी हिन साल जी पोइ छा थींदो तंहिंजे करे हिन साल असां चयोसीं त तव्हां भले मेंबर न थियो 1 जुलाई ते थिजो सो ऐं ॿियो त जनरल बॉडी में तव्हां मौजूदु हुयो तव्हां इहो ॾिठो त सुवालु इहो माण्हुनि रेज़ कयो त $25 त कुझु बि कोन्हे मां उहो ई थो पुछां त जे ज़ाल मुड़ुस बि हुजनि त $12.5 हा साल में त तव्हां माण्हुनि खां वठो था मूंखे सम्झ में नथो अचे त हीअ मुस्लिम लीग पुराणी रिपब्लिकन अयूब खान ऐं दौर वांगुरु त हिन जा बायलॉज़ चेंज ई न थींदा एकाना मेंबरशिप जीअं हूंदी तव्हां इनखे क्रिएटिव अंदाज़ में जेका इन्फ्लेशन जो रेट आहे या महांगाई अमेरिका में बि वधी आहे महांगाई कैनेडा में बि वधी आहे उते बि मुख़्तलिफ़ शयूं आहिनि त हीअ मेंबरशिप बि त थोरी तव्हां इन बारे में इहो बि सुवालु आयो हुयो ऐं जनरल बॉडी में इहो सुवालु उथियो ऐं मेंबरनि इहो मञियो त तव्हां छो जो हलाइनि त मेंबर था मेंबरनि मञियो त ठीकु आहे इहा वाक़ई फ़ी घटि आहे या असां हिन साल थी सघे थो वधायूं ॿियो सुवालु इहो थियो त तव्हां जेका कन्वेंशन कयो था पिया उन कन्वेंशन जी जेका तव्हां रजिस्ट्रेशन फ़ी रखी आहे 150 माण्हू ख़र्चु तव्हांजो वधीक थो थिए डोनर्स था भरनि जेके ज़ाहिर आहे मेंबर्स ई आहिनि मेंबर्स हिकिड़े डॉक्टर मूंखे चयो त असां जॾहिं डॉक्टरनि जे प्रोफेशनल कंहिं कन्वेंशन में वेंदा आहियूं त असां $800 मेंबरशिप फ़ी भरींदा आहियूं चवंदा आहिनि मानी पाण वञी खाओ तव्हां मानी बि ॾियो था न तव्हां ख़राबु करे छॾियो आहे न किसो हा अवां हेराए छॾियो आहे सही था चओ इन करे मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु ई आहे हीअ तव्हां ते तनक़ीद न सम्झिजो न न न त मां लीडर टीवी ते तव्हां पर मां पंहिंजे ॿुधंदड़नि लाइ बि ज़रूरी थो सम्झां त का बि शइ मुफ़्त में न आहे ठीकु ख़ासि तौर ते ॿाहिरिनि मुल्कनि जीअं अंग्रेज़ी में चइबो आहे देयर इज़ नो फ्री लंच बिल्कुलु ठीकु आहे त का बि शइ मुफ़्त में न आहे इन करे हेॾो वॾो प्लेटफॉर्म तव्हां जेकॾहिं $1.25 ते हलाईंदव त इहो घणो ज़ाले न सघंदो इहो असां बिल्कुलु इहो ई सोचियो आहे त हिन साल खां असां जेका मेंबरशिप खोलींदासीं उहा मेंबरशिप माण्हुनि जो ख़्यालु इहो आहे त घटि में घटि डबल त कजे न ईअं हिकदमि वधाइजे न घटि में घटि ॿीणी त हुजे ऐं इन खां सवाइ जेको असां कन्वेंशन नेक्स्ट कंदासीं त हिकिड़ो प्लान इहो आहे त असां सब्सिडी न ॾियूं ॿियो इहो आहे त असां तव्हां ॾिठो त माण्हू कीअं फंक्शन में राति जो असां 15 मिंट म्यूज़िक रोके करे डोनेशन्स इनवाइट कंदा आहियूं त कीअं दिलि खोले ॾींदा आहिनि हा $50,000 माण्हू जॾहिं प्लेज कनि था पिया चंद माण्हू आहिनि अहिड़ा हा पोइ उहे माण्हू इहो सुवालु पुछनि था पिया त बाबा असां साना खे जेको $50,000 ॾियूं था पिया त ॿिया बि ओतिरो त ॾियनि न घटि में घटि जेतिरो ख़र्चु थिए थो सो इन साल इनशाला इहो आहे असांजो प्लान मां हिकिड़ा आख़िरी 2 सुवाल थो पुछां उहो ही त साना बहसियत सिंधी तनज़ीम जे उनजो पाकिस्तान जे ॿियनि ॿोली ॻाल्हाईंदड़ तनज़ीमूं जेके बि आहिनि उन्हनि सां तालुक़दारी कहिड़ी आहे
तालुकदारी इहा आहे त साईं जेके बि पाकिस्तान जा अहिड़ा इशूज़ आहिनि जेके सिंध खे बि इम्पैक्ट कनि था पिया, मुतासिर कनि था, त असां उन्हनि धुरनि सां गॾिजी करे कमु था कयूं जेके उन इशू ते अॻु में ई कमु कनि थियूं पियूं। इवन पाणी जो हाणे जेको इशू आहे त इहे पंजाब में बि तव्हांखे अहिड़ा माण्हू मिलंदा जेके चवनि था त तव्हां सही आहियो, पाणी न रोकिजे। पाणी रोकण सां सिचुएशन इहा आहे त कोटड़ी ताईं पाणी कोन थो पुॼे, सखर ताईं कोन थो पुॼे। सो अहिड़े नमूने ॿिया इशू आहिनि वक़्तनि फ़वक़्तनि, त असां उन्हनि धुरनि सां गॾिजी कमु कंदा आहियूं। तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, मुशरफ जो दौरु हुजे, असां इनवाइट कयोसीं जिन महिमाननि खे, अहसन इक़बाल उर्दू में तक़रीर कई, मूंखे यादि, ऐं डॉक्टर तकी हिंदको में तक़रीर कई, मंज़ूर एजाज़ जेका आहे सा उहा पंजाबी में तक़रीर कई। जेके माण्हू इहो ज़हन में सोचे करे आया त हीअ मुतासिब सिंधियुनि जी तंज़ीम आहे, उन्हनि जॾहिं ॾिठो त ॿाहिरि निकिरी करे चवनि पिया यार ही जेके पाकिस्तान खे इशूज़ इम्पैक्ट था पिया कनि ऐं सिंध खे बि कनि था पिया, उन ते त तव्हां हिकिड़ो गॾियल आवाज़ु उथारियो आहे। माना कोई चई कोन थो सघे त सिर्फ़ु सिंधी इन जे करे था आवाज़ु उथारनि जो सिंधी तासुब था कनि या ॿी ॻाल्हि, हे त हर माण्हू खे तव्हां अची करे पाण सां गॾायो आहे। मुंहिंजो आख़िरी सुवाल तव्हां खां उहो ही त अमेरिका जे 50 रियासतुनि में 100 सिंधी आहिनि जेके हितां जे ॻोठनि ऐं शहरनि में वेलफेयर जो कमु कंदा हुजनि? बिल्कुलु आहिनि साईं। 100? हा बिल्कुलु आहिनि। 100? हा, मथे। अच्छा, उन्हनि जो मतिलबु एतिरो उन्हनि 100 खां मथे माना ॻोठनि ते इम्पैक्ट शहरनि ते हूंदो? बिल्कुलु आहे। ऐं अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके पोइ वरी कॾहिं कॾहिं कन्वेंशन में पंहिंजूं डॉक्यूमेंट्रीज़ खणी ईंदा आहिनि या छा इंडिविजुअल सतह ते कमु कनि था पिया। साना जी मदद ते जेके कनि था इंडिविजुअल सतह ते थर में जेको आहे सो स्कूलनि में सोलर सिस्टम्स हणाइणु, थर में खूह खोटाइणु, या HIV ते जेको हिन वक़्तु आउटब्रेक थियो आहे लाड़काणे हिन शादातकोट साइड ते, उन ते ॾिसो कीअं था पिया कमु कनि। 100 घटि अथव साईं। अच्छा। हा बाक़ाइदे उहो सिंधियुनि खे दर्द आहे उतां जे सिंधियुनि खे। मार साहब तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां ख़ैर सां अमेरिका वञो ऐं उते वञी पंहिंजे धंधे दाड़ी सां लॻो ऐं कमकार कयो। वरी पाण कंहिं ॿी निशस्त में कंहिं ॿिए मौक़े ते गॾु हूंदा, ज़रूरु मिलंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी मूंखे मौक़ो ॾिनो साना जो नुक़्ताए नज़र पेश करण जो। लख थोरा महिरबानी।